ॾाढी अफ़सोसनाक ऐं अज़ियतनाक सूरत हाल आहे। हाणे ॿारु मासूम जेको आहे छा न थईं जेको ॿारु उहो अञा वापसि न आयो आहे आसरा, ऐं हाणे चवनि था फलाणी बिरादरी जा ॾोहारी आहिनि। ॾोहारी आहिनि। मूंखे अॼु वरी शिकारपुर में 4 माण्हू मारिजी विया। उहे चवनि था त साईं इहे जो क़बाइली अलाए सिंध में क़बीला किथां अची विया आहिनि। बहरहाल उहो जेके ज़ातियुनि जे नाले ते इहो जेको धंधो हले थो असां वटि, हिन जे पोयां बि ज़ाहिर आहे हिकिड़ी पूरी साइंस आहे, पॉलिटिक्स हूंदी आहे, पूरी साइंस आहे। इहे कोई ईअं पाणे कोन थी वेंदा आहिनि। 4 माण्हू अॼु 4 लाश ॿिया शिकारपुर मां खॼा अथनि। हू हिकिड़ी ॿारड़ी ठरी बि वियो मां कल्ह खां लापता आहे। उहो अलाए छा मामिलो आहे। हाणे हू बि हिकिड़ी गुॾी आहे। पुलिस जी ॻोल्हा जारी आहे। पुलिस जी ॻोल्हा जारी आहे। पुलिस अलाए छा पई ॻोल्हे। पर हिकिड़ी ॻाल्हि मेमण साहिब जी मूंखे सम्झ न आई, ऐं अक्सर माण्हू कंदा आहिनि त जेसि ताईं बाअसर शख़्सियतूं न चाहींदियूं। मूंखे सिर्फ़ु सम्झायो, न न न मूंखे इहो सम्झायो त हीउ बाअसर छा सां हुननि जो असरु पैदा थींदो आहे। हीउ छा ख़ुदि हुननि जी अखियुनि में को जादू आहे, हू को मंत्र पढ़ी फूकीनि था त हुननि जो असरु, यार हिन ते असरु आहे, हिन इलाइक़े ते असरु आहे, हिन माण्हू ते असरु आहे। उहो असरु चइबो आहे ग़ैबात, हा को अलाए छा। त हीअ बाअसर कीअं आहिनि? सरी इन करे बाअसर आहिनि जो सरकारी मिशनरी खे पंहिंजे ताबे कयो वेठा आहिनि। अगरि सरकारी मिशनरी हिननि खां आजी थी वञे त हीउ हिन जो असरु वसरु त निकिरी वेंदो। पोइ हीउ तव्हां मुंहिंजा अहिड़ा माण्हू थी वेंदा जंहिंजो को असरु न हूंदो आहे। बेअसर माण्हू हूंदा आहिनि। हीउ असरु थींदो ई सरकारी मिशनरी जे ज़रिए आहे। ऐं उहो छाकाणि त एतिरे डिघे अरसे खां सरकारी मिशनरी हिननि जे असरु हेठि रही आहे, जंहिं असर खे हीउ माण्हुनि जंहिं असर सां हीउ माण्हुनि खे असर अंदाज़ थियनि था, त माण्हू नफ़्सियाती तौर ते क़बूले वरितो आहे। न यार साईं भोतार आहे, साईं खे त हाणे साईं अलाह ही इज़त ॾिनी, अलाह इज़त ॾिनी आहे त उहो हीउ करे छा थो, हीउ कनि छा था। सो आउं नथो मञा मेमण साहिब त हीउ बाअसर शख़्सियतनि जे करे नथो थिए। आउं चवां थो हीउ नाहिली आहे इंतिज़ामिया ऐं पुलिस जी, ऐं जंहिं ॾींहुं ऐं नियत जी खोट आहे। तव्हांखे कुझु ॿियो न खपे, का ॿी शइ न खपे। अगरि अॼु नियत सां पुलिस हथु विझे त हीउ एॾो कोई बि बाअसर कोन्हे। जॾहिं विझे नियत हूंदी, माज़ी में बि ठीकु थियो आहे, वरी ठीकु थी वेंदो। साईं लाशारी साहिबु बिल्कुलु अनस अला करे त पंहिंजे माइटनि खे बछड़ो मोटी मिले, प्रिया कुमारी मिले, हीअ जेके हीअ रज़न इहे हरकतूं कनि था उहो बि थिए। हीअ जेको ठरी मां ॿारड़ी गुम थी आहे, अॻवा थी आहे, इहा अला करे मिले। सभिनी अलाए केतिरा बछड़ा कंहिंजा, ऐं जेके वॾा बि अॻवा थियल आहिनि, इहे सभु अला करे मोटी अचनि। पर हाणे पाण दुआऊं करे सघूं था, छाकाणि त पाण ॿियो कुझु करण जो इरादो ई नथा रखूं। मतिलबु पाण पोइ चऊं था त को इस्टेब्लिशमेंट करे, जेको तव्हां वागधणी चओ पिया, हू सॼे हिननि खे चए जेके इलेक्शन में त भई हा ज़ाहिर सिधी ॻाल्हि इस्टेब्लिशमेंट कनि पिया, त हू सॼे सर्किट हाउस में बोतारनि खे चवनि त हीअं थींदो त हीअं थींदो। माना वरी बि हू बि जिन लाइ तव्हां चओ था, हू बि इहो तस्लीम कनि त कानून जी रिट जेका आहे हीअ भोतारी ॼाणे सघनि था। माना दुनिया में रिट सरकारी मिशनरी जी हूंदी आहे, कानून हूंदो आहे, उनजी रिट हूंदी आहे, ऐं हुनखे इम्प्लीमेंट जेको कानून खे सरकारी मिशनरी कंदी आहे। हीअ भोतार या चूंडियल लेवज़ी त न कंदा आहिनि, इहो जो कम ई कोन्हे। सो अगरि तव्हांखे इहा सिर्फ़ु लाशारी सां अपील बि करणी आहे त इहो कयो त हुनजी कानून जी रिट वापसि लागू थिए। ही कहिड़ी ऐं इहो कमु ऑफकोर्स जिन तरफ़ इशारो कयो पिया हुनजी वॾो असर रसूख़ हूंदो आहे। पर अगरि पुलिस खे का झलपल न आहे, मूंखे ख़बर न आहे त झलपल आहे या न आहे, ऐं उन ते पेर ॿधी त नथो चई सघां, त पोइ अगरि झलपल न आहे त पोइ नियत न आहे, न त इहो कमु पुलिस बि करे सघे थी। पर अगरि झलपल आहे, रोकियल आहे, त भला उहो ॿुधाए छॾीनि। उहो ॿुधाए छॾीनि त बाबा पुलिस चए त बाबा असां बसि एतिरो ई करे सघूं था, असां मां ॿी उमेद न रखो। हीअ वजह आहे असां अॻिते नथा वधी सघूं, असांखे झलियल आहे बाबा, ऐं नौकिरी कयूं था, असांजो घर आहे, गुज़ारो करिणो पए थो, DIG, SSP, SHO सभिनी खे गुज़ारो करिणो आहे।
ज़ाहिर असांजी नौकिरी करणी आहे, असांखे झलियल आहे, हिन खां वधीक न कजो, चलो पोइ माण्हू पंहिंजो लाहे अमल ठाहे वठे।